अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगद मां हिराबासी हलदासी इलाकाई खबरन की तरफ। लाड़कानो ह्यूमन राइट्स वुमेन एंड चाइल्ड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन चेयरपर्सन मैडम नाहिद भुट्टो जी ज़ेर सदारत लाड़कानो के एक निजी होटल में प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें ख़ास मेहमान सेशन कोर्ट लाड़कानो बार के सदर एडवोकेट मोहम्मद रफ़ी कपड़ो, जनरल सेक्रेटरी एडवोकेट मानुल्ला लहर, जॉइंट सेक्रेटरी गुलाम शबीर जतोई ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ही ह्यूमन राइट्स वाहिद इदारो आहे जेको ग़रीबन ऐं मिसकीनन जी ख़िदमत करे थो। PTI ज़िले हैदराबाद के अगवान मुस्तनसर बाला हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं पीपल्स पार्टी ते सख्त तनक़ीद कंदे चयो त कराची जी अवाम जे बुनियादी मसलन के हल करण बदिरां कराची जी मेयरशिप तां हिक ॿिए खे तनक़ीद जो निशानो बणाए अवाम जे मसलन ते ध्यान न पियो ॾिनो वञे। हिन चयो त PTI खे कराची जी अवाम वोट ॾिना पर उन्हनि अवाम खे कुछ भी न ॾिनो। खैरपुर में USAID सिंध हुकूमत समेत ॿियनि सिहत जे तंज़ीमनि जे सहकार सां लेडी हेल्थ वर्कर्स के घुर्बल सामान ॾियण वारी तकरीब कोसर अस्पताल में मुनक़िद कई वई। तकरीब में USAID जे सफ़ीर डोनाल्ड ब्लूम, USAID जी डिप्टी एडमिनिस्ट्रेटर मिस आइसोबेल कॉलमैन ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कई। तकरीब दौरान लेडी हेल्थ फील्ड वर्कर्स में ज़रूरी सामान विरहायो वियो। हैदराबाद के तालके गोठ मोलान जी रेवासण नूर बानो भुरगड़ी प्रेस क्लब हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुछ शरपसंद असां ज़ाल मुड़स में हथरादू तकरार पैदा करण चाहिनि था ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ी FIR दाख़िल कराई वई आहे। कुछ बासर नज़ीर भुरगड़ी, बशीर अहमद ऐं ॿियनि संदसि मुड़स खे वर्ग लाइ बयान ॾियारियो आहे त खेसि तलाक ॾिनी आहे, तलाक न ॾिनी आहे, असांजो ज़रई ज़मीन तां तकरार कोर्ट में हलंदड़ आहे। हिन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जेसि ताईं ज़रई ज़मीन जो को फ़ैसिलो अचे जेसि ताईं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह जी गरीबाबाद कॉलोनी जी रेवासण मसमात नाज़िया ज़ाल साबिर कुरैशी धीअ जी अगवा ऐं ज़बरदस्ती निकाह कराए धीअ खे गुम करण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त संदसि धीअ खे 2 महीना अॻु पाड़े जे बाबर पुट खलील कुरैशी ऐं शाहिद रिज़वान अगवा करे विया हुआ, जंहिं असांखे ॿुधाइण बिना कोर्ट में निकाह करे छॾियो आहे, पर हाणे धीअ सां मिलाइण लाइ तयारु न आहिनि। हिन चयो त अगवा जो केस पिणु दाख़िल आहे पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हिन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त धीअ खे बाज़ियाब करे असां सां मिलाए वञे। गढ़ी यासीन तालके जे यूनियन काउंसिल शाहपुर जखरो जे ॻोठ अगण खान खखराणीअ जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल केतिरनि सालनि खां बंदि हुअण सबबि शागिर्दनि जी पढ़ाई सख़्त मुतासिर थियण लॻी आहे, जॾहिं त इमारत जूं दर चोर पटे विया आहिनि ऐं बिल्डिंग माल मवेशीअ जे हवाले थी वई आहे। ॻोठ जे पढ़ियल लिखियल नौजवान साजिद खखराणी, सुहेल अहमद, इरफान अली ऐं वकार अहमद ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त केतिरनि सालनि खां कोशिश करे रहिया आहियूं त स्कूल खुले पर तालीम खाते जे ऑफिसरनि जे कन ते जूं बि नथी चुरे। हिननि तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह, सेक्रेटरी एजुकेशन अकबर लगारी ऐं डायरेक्टर एजुकेशन लाड़काणो खां मुतालबो कयो त ॻोठ जे स्कूल जी नई बिल्डिंग तामीर कराए ॾिनी वञे। मीरवाल ॻोठ चाणीअ में सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जे सहकार सां हलंदड़ दी होप स्कूल सिस्टम जे स्कूल्स में आलमी माहौलियाती ॾींहं जे हवाले सां बूटा लॻाइण जी तकरीब थी गुज़री। तकरीब में सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध मीरपुर ख़ास जे रीजनल हेड फिरोज़ मंसूर अली ॻाल्हाईंदे चयो त सिंध एजुकेशन फाउंडेशन जे स्कूल्स में माहौलियाती ॾींहं जी मुनासिबत सां बूटा लॻाइण जो सरगर्मियूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। पाक ग्रीन फाउंडेशन जे चेयरमैन मोहम्मद नवाज़ चयो त वण त इंसान खां बग़ैर रही सघे थो पर इंसान वणनि जे बग़ैर ज़िंदा रही नथो सघे। हिन चयो त 97% इंसानी आबादी माहौल खे तबाह ऐं बर्बाद करे रही आहे ऐं असां सभिनी खे माहौल दोस्त थियणो पवंदो। इलेक्शन कमीशन पारां टाउन कमेटियुनि ते चेयरमैन वाइस चेयरमैन जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। मीरवा तालके जे 4 टाउन कमेटियुनि जे लाइ रिटर्निंग ऑफिसर पिणु मुक़रर करे छॾिया, पॉलिसिंग जे लाइ पोलिंग स्टेशन बि मुक़रर करे छॾियूं। सेठारजा टाउन कमेटीअ जे लाइ पोलिंग स्टेशन हाई स्कूल सेठारजा, बोस्तार वॾा लाइ डिग्री कॉलेज, ठरी मीरवा लाइ हाई स्कूल, टंडो मीर अलीअ जे लाइ हाई स्कूल में 15 जून ते पोलिंग कई वेंदी। नाज़रीन, ही हिन वक़्त ताईं जूं इलाक़ाई ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।